أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. يا أيها الذين آمنوا اذكروا نعمة الله عليكم إذ هم قوم أن يبسطوا إليكم أيديهم فكف أيديهم عنكم واتقوا الله وعلى الله فليتوكل المؤمنون. صدق الله العلي العظيم. درود شریف پڑھو. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. अल्लाह तबारक व ताला जा तमाम असांजे मथां अणगणिया करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी निमाज़ बाजमात नसीब फरमाई ऐं उनखां पोइ क़ुरान पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुरान जे महफ़िल में विहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व ताला पंहिंजे बाननि जे मथां जेके आम तौर ते एहसान ऐं नवाज़शूं महिरबानियूं फरमायूं आहिनि उन्हनि जो यादगीरो ऐं उन्हनि जो बयानु फरमायो हो। अॼोकी आयत जे अंदरि अल्लाह तबारक व ताला जेके ख़ासि नेमतूं कयूं आहिनि उन्हनि जो एहसान यादि ॾियारियो आहे। अल्लाह तबारक व ताला जे ज़ात जा एहसान त इंसान ज़ात जे मथां बेशुमार आहिनि। विख विख ते अल्लाह तबारक व ताला जो नेमतूं आहिनि। किरोड़ा करम अल्लाह ताला जे ज़ात जा आहिनि। अल्लाह ताला जो नवाज़शूं महिरबानियूं रहम ऐं फज़ल हर वक़्तु शामिल हाल आहे। तॾहिं त हर मख़लूक पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे पई, जिए पई। पोइ उन्हनि नेमतुनि में अल्लाह तबारक व ताला कुझु ख़ासि नेमतूं बि कयूं आहिनि जंहिंजो यादगीरो ॾियारियो आहे। फरमाई या अय्युहल्लज़ीना आमनू उज़्कुरू निअमतल्लाहि अलैकुम, ए ईमान वारो, ख़िताब साॻियो ई मोमिननि खे आहे। काइनात सॼे जे इंसाननि मां चूंडे करे सिर्फ़ु मोमिननि खे अल्लाह से मुख़ातब थी फरमायो, ए ईमान वारो सदोड़ो वानो, उज़्कुरू निअमतल्लाहि अलैकुम, तव्हां पंहिंजे रब पालणहार रब्बुल आलमीन जे नेमतुनि खे यादि कयो जेके रब तव्हां ते कयूं आहिनि। साईं नेमतूं त तमामु घणियूं आहिनि, कहिड़ियूं यादि कयूं? अल्लाह से फरमायो ख़ुसूसन इज़ हम्म क़ौमुन अन यबसुतू इलैकुम अयदियहुम, हिकु क़ौम तव्हांजे तरफ़ हथ वधायो हो, तव्हांखे कुचलणु मारणु चाहे पई, इस्लाम खे मुसलमाननि खे मिटाइणु ख़तमु करणु चाहे पई। हिकु क़ौम इन मनसूबे सां उन्हनि तव्हांजे तरफ़ हथ वधायो। फ़कफ़ अयदियहुम अन्कुम, पोइ अल्लाह से फरमाए थो मां उन्हनि जो हथ तव्हां खां रोकियो। इहो मुंहिंजो एहसान यादि कयो। लफ़्ज़ अहिड़ा फरमाया विया छुपियल ढकियल। हाणे इन लफ़्ज़नि खे खोले उलमा मुहद्दिसीन बयानु कयो आहे। ही आयतूं जंहिं नेमत जो बयानु कनि थियूं ऐं कहिड़ी क़ौम भला मुसलमाननि ना नापाक इरादे सां हथ वधाइण जो इरादो कयो, जंहिंखे अल्लाह ताला रोकियो। उनजो उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे त मके जे मुशरिकनि त केतिरा ई भेरा हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन खे नऊज़ बिल्लाह मारण जी ख़तमु करण जी कोशिशि कई। हता के जेके हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जे मथां कलमो पढ़नि पिया, मुसलमान थींदा वञनि पिया, उन्हनि खे बि पहिरियां त अज़ियतूं ॾियनि पिया, तकलीफ़ूं ॾियनि पिया, जीअं दीन इस्लाम क़बूल ई न कनि। वरी जे क़बूल करे पिया वञनि त उन्हनि खे बाक़ाइदगीअ सां सज़ाऊं पिया ॾियनि त जीअं इहे दीन इस्लाम तां मोटी अचनि। पर जे न पिया मोटनि, मुसलमान पका ऐं मज़बूत हा, त पोइ उन्हनि खे लॾाइण ते मजबूर पिया कनि, क़त्ल करण ते मजबूर पिया कनि, बे इंतिहा सहप खां वधीक तकलीफ़ूं पिया ॾियनि। कोशिशूं उन्हनि जूं इहे हुयूं त मुसलमान इस्लाम खां फिरनि या त
इस्लाम ख़त्म थे या मुसलमान ख़त्म थियनि, ऑटोमेटिक इस्लामी तालीम ख़त्म थी वेंदी। पोइ हिकिड़े दफ़े हुननि रिवायत जे अंदरि ईंदो आहे त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन कंहिं जंग तां वापसि मोटनि पिया, थकिजी पिया, हिकिड़े वण हेठां साई पटियाऊं, साथी सभु थकल आहे, मुंतशिर थी विया, खिंडड़ी पखिड़िजी विया। को किथे कंहिं वण खे कंहिं पथर खे टेक ॾेई करे सुतो, को किथे निंड वठी वई सभिनी खे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बि हिकिड़े वण हेठां अची करे चेल सिधी कयूं, तलवार पंहिंजी लाहे करे वण में टंगियऊं, हिकु टारीअ में पाण चेल सिधी करे आरामी थिया। पासे में हिकिड़ो ॻोठ हो, हुन ॻोठ जो हिकिड़ो झंगली माण्हू हो, वज वठी करे छपंदो आस्ते आस्ते अची करे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे टंगियल तलवार खे लाथईं। म्याण मां तलवार कढी उलारे करे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे चवणु लॻो त मैं यमनउक मिन्नी, केरु बचाईंदो तोखे हाणे मूंखां? हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन चयोसि त अल्लाह बचाईंदो। वरी हिन चयो त केरु बचाईंदो? मैं यमनउक मिन्नी, केरु बचाईंदो हाणे तोखे मूंखां? केरु बचाईंदी? वरी बि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो अल्लाह बचाईंदो। वरी हू चवे पियो त ॿुधाए न केरु बचाईंदो तोखे मूंखां, हाणे केरु बचाईंदी? एतिरे में अल्लाह तबारक व तआला जिब्रील अलैहिस्सलाम खे मोकिलियो। जिब्रील अलैहिस्सलाम सीने ते हुन हमराह खे तेज़ीअ सां धकु हयो त तलवार हुन जे हथ मां किरी पई। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उहा साॻी पंहिंजी तलवार खणी करे उलारे फरमायोसि हाणे भला तूं ॿुधाए केरु बचाईंदो तोखे? तूं ॿुधाए भला, मूंखां बि पुछी हाणे तूं ॿुधाए केरु बचाईंदई? त उहो चुप थी वियो, चवणु लॻो त मूंखे केरु कोन बचाईंदो। वरी केरु कोन बचाईंदो? हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पोइ बि हुनखे माफ़ कयो, पाण फरमायोसि हल वञ, जान छुटई तुंहिंजी, वञ। हुन जॾहिं इहो एहसान ॾिठो त इते मां हुन ते चङी तरह हावी हुयुसि, मारे सघांसि पियो। हिकु दफ़ो न ॿ दफ़ा न ईअं धमकायोमांसि, वरी अजीब अंदाज़ हो, तलवार हुन जे हथ में अची वई, मूंखां बदिलो वठे त वठी सघे पियो, हक़ हुअसि बाक़ाइदगीअ सां, पर माफ़ करे छॾियईं। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो इहो अख़लाक़, माफ़ी ॾियण जो अंदाज़ ॾिसी करे दिलि ते ॻाल्हि वेही वियसि उन वक़्तु मुस्लमान ते। अल्लाह तबारक व तआला इन ॻाल्हियुनि जी तरफ़ इशारो कयो, हिकु क़ौम तव्हांजे तरफ़ हथ पई वधाए। हाणे लफ़्ज़ हिकु क़ौम जो चयो वियो, उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे त हिते हमराह हिकिड़ो हो, लफ़्ज़ क़ौम जो ॻाल्हायो वियो, हिकु क़ौम तव्हांजे तरफ़ हथ पई वधाए। पर हिते त हिकिड़ो माण्हू हो बराड़ीअ जो, जंहिं तलवार हुज़ूर जी खणी करे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पाण जे मथां उलारियईं। पर ॿी रिवायत में उलमा मुहद्दिसीन हीअं बि लिखियो आहे त हिकु दफ़े यहूदियुनि जो सरदार काब बिन अशरफ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वियो, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे दावत ॾेई करे पंहिंजे घर वठी आयो। साईं हलो मुंहिंजे घर दावत खाओ। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे घर वठी आयो। हिन खां अंदरूनी साज़िश ॾिठी हुई हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे क़त्ल करण जी, नऊज़ बिल्लाह। पर हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे अल्लाह तबारक व तआला वहीअ जे ज़रिए ॿुधाए छॾियो त सुणा हे तोखे क़त्ल करण जी रिथ आयो अथई। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हुनखे वाज़ो करे ॾिनो त अच्छा घर में फाहो टंगे ऐं पोइ असांखे वरी घर था वठी हलो। हुनजी इहा जेका मनसूबो साज़िश हुई उहा नाकाम वई हली। हाणे हिन जी पकी साज़िश यहूदियुनि समूरनि गॾिजी करे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे नऊज़ बिल्लाह काब बिन अशरफ जे घर जे अंदरि दावत तौर ते घुराए, छो त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन त रहमतुल लिल आलमीन आहे, शफ़ीक़ आहे, महिरबान आहे। कोई बि दावत ॾींदो हो त हुज़ूर जन हुन ॾे ईंदा, हुनजी दिलि जो ई कंदा हुआ। कंहिंखे बि ईअं महसूसु न कराईंदा त तूं कमज़ोर या ग़रीब या हेणो आहे, मां वॾी हैसियत वारो आहियां, तुंहिंजे दर कीअं अचां, तुंहिंजे घर कीअं अचां। दावत ॾींदो हो त बल्कि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाईंदा त तव्हांखे कोई ख़ुशबू ॾे त दिलि वॼाइण सां क़बूल कयो, तव्हांखे कोई खीर पेश करे दिलि वॼाइण सां क़बूल कयो, कोई दावत ॾेव त उनजे लाइ बि ॿ क़दम खणी करे हुनजे घर वञो, दावत क़बूल कयो।
ऐं कोई सलाम करेव त उनखे जवाब बि फौरन ॾियो। कोई बीमार थी पए त फौरन उन सां ताज़ियत करण जे लाइ बि वञो। इहा हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़ुसूसी तालीम हूंदी हुई। पोइ हिननि सम्झो त एॾा महिरबान हूंदा आहिनि, हर माण्हू जे दावत ते ईंदा आहिनि, असांजे दावत ते बि ईंदा त पोइ हिनखे नऊज़ बिल्लाह क़त्ल कंदासीं। पर अलाह ताला हुननि जी साज़िश नाकाम कई। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॿुधाए छॾियो। हाणे वरी ॿी रिवायत जे अंदरि ईअं बि ईंदो आहे त हिकु दफ़े मदीने जे अंदरि, मदीने जे आस पास जे कबीलनि जा माण्हू जेके सरदार काफ़र हुआ, यहूदी हुआ, नसरानी बि गॾु, इन्हनि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मुआहिदा कया। पोइ मुआहिदनि में उहो पूरा न लही सघिया, नुक़सान नुक़सान पियो हिननि खे। हाणे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां नऊज़ बिल्लाह बदिलो वठण पिया चाहिनि। छा कयूं त हुज़ूर जन खे हिकु दफ़े सॼनि त साईं असां वटि अचो, भला इख़्तिलाफ़ रोज़ वधंदा था वञनि, कॾहिं तव्हांजे साहिबनि जे तरफ़ खां का हथ चुरान थी थिए, असांजो को माण्हू विड़ी थो पए, कॾहिं असांजे तरफ़ खां का अहिड़ी ॻाल्हि थिए थी, अचो भला वेही करे फ़ैसिलो कयूं, तय कयूं। या असां कॾहिं मुआहिदे में पूरा नथा लहूं, पोइ असां मयारी था थी पऊं, फ़ैसिलो कयूं, वेहूं। हिकु जॻह ते हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे वञी करे विहारियऊं ऐं हेॾां हुननि वरी टल कई त कंहिं हमराह खे तयारु कयनि, वॾो हिकिड़ो वज़नी पथर वॾी दीवार जे मथां जॻह जे छत ते रखी छॾियनि किनारे ते, ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे हुन दीवार जे पासे में अची करे विहारियऊं, हमराह खे पोयां बीहारियऊं। जॾहिं हुज़ूर जन अची करे विहनि न त भई इहो पथर खणी करे मथां उछलजा। नऊज़ बिल्लाह हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे ख़तमु करण जो, शहीद करण जो मंसूबो रचियो। अल्लाह तबारक व तआला हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे इहा ॻाल्हि बि बयानु करे ॿुधाई त सुणा, हे तोखे नाकारा बनाइण जी कोशिशि था कनि, पथर उछलाईंदई मथां। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वक़्त खां पहिरियां उथी विया हुता, त हिननि जी इहा मशीनरी बि नाकाम वई। हाणे अल्लाह तबारक व तआला फरमाए थो, ईमान वारो यादि त कयो पंहिंजे रब जो उन्हनि नेमतुनि खे, जॾहिं हिकु क़ौम तव्हांखे तव्हांजे तरफ़ हथ वधायो नापाक इरादे सां, ख़तमु करण जे इरादे सां, फ़कफ़ा ऐदियहुम, पोइ असां हुननि जे हथ खे रोके छॾियो। हाणे इहो त आहे ज़ाहिरी रिवायतुनि मां मालूम थिए थो त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे उन दौर में हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन खे नऊज़ बिल्लाह ख़तमु करणु माना दीन इस्लामी ख़तमु। हाणे बुनियादी तालीम ॾियण वारी जेका हस्ती आहे, क़ुरान जंहिं ते नाज़िल थो थिए, जेका हिन सॼी दुनिया खे तालीम अल्लाह वहदहू ला शरीक जी सेखारण हस्ती आई आहे, उहा हस्ती न हुजे तालीम ॾियण वारी, त पोइ त तालीम सिखण वारा ई फज़ूल थिया, सादा थिया। हाणे इन जे करे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे ख़तमु करण जी कोशिशि, माना सॼी क़ौम इस्लाम मुस्लमाननि खे ख़तमु करण जी कोशिशि हुई। तॾहिं अल्लाह ताला फरमायो त तव्हांजे तरफ़ हथ पई वधाए, पर इन साॻिए लफ़्ज़नि खे ॾिसबो त साॻा ई लफ़्ज़ हर जंग में सही साबित थियनि था। जंग उहद में, जंग बदर में, जंग ख़ैबर में, जंग यरमूक में, जंग अहज़ाब में, जंग खंदक में, इन्हनि जंगनि में अल्लाह तबारक व तआला जी नुसरत ऐं मदद जेकॾहिं शामिल हाल न हुजे हा त मुस्लमान थोरा बि हा, कमज़ोर बि हा, हथे ख़ाली बि हा, नाकाम थियनि हा। पर अल्लाह तबारक व तआला जी मदद शामिल हाल हुई त कामयाबी मिली। अल्लाह ताला हिकिड़ा जामियो लफ़्ज़ बयानु कंदे फरमायो त मुंहिंजूं एॾियूं वॾियूं नेमतूं आहिनि तव्हांजे मथां, उहे त ॻणे ई कोन सघंदा, पर वॾियूं वॾियूं नेमतूं इहे आहिनि मुंहिंजूं तव्हां ते, जो उको मुको दुश्मन तव्हांखे ख़तमु करणु पियो चाहे, पर उन्हनि जे हथनि खे मां मरोड़े छॾियो, उन्हनि जे साज़िशुनि खे मूं नाकाम करे छॾियो। पोइ बि तव्हां मां रब जा अहसान यादि कंदे मुंहिंजे आॾो इबादत न कंदव, पोइ बि न झुकंदव, पोइ बि मां रब जो सॾु जी चई करे न वरनाईंदव, हय्या अल सलात हय्या अल फलाह जो सॾु थो थिए तव्हांखे, पोइ बि जी जी कंदा न ईंदव, पोइ बि पंहिंजनि कमनि में लॻल हूंदव, न ईंदव पंहिंजे अहिड़े रब महिरबान जे दर ते, कोन पंहिंजे हुन रब जे आॾो पंहिंजे कयल कोताहिनि जी माफ़ी वठी करे पंहिंजे रब सां सुलह कंदव, ठा न कंदव वञा। तॾहिं फरमाई वत्तक़ुल्लाह, एॾा वॾा लफ़्ज़ आहिनि प्यारा भरिया, फरमाई वत्तक़ुल्लाह, डिॼो पंहिंजे हिन महिरबान रब खां, जेको तव्हांजे मथां एॾो वॾो महिरबान आहे न, उहो जेकॾहिं वरी कावड़जंदो आहे त पोइ इन्नल्लाह सरीउल हिसाब, हिसाब करण में बि देरि ई कोन कंदो आहे। वरी ॿी जॻह ते फरमाई शदीदुल इक़ाब, सज़ा ॾियण में बि देरि कोन कंदो आहे, ॾाढो आहे। तव्हांजे दुश्मन खे जेको मरोटे सघे थो, त तव्हां जहिड़नि नाकारा बंदनि खे बि मरोटे सघे थो।
वत्तकुल्लाह, रब खां डिजो, ख़ौफ़ रखो रब जे ज़ात जो। वअलल्लाहि फल्यतवक्कलिल मुमिनून। पोइ मोमिननि खे तसल्ली ॾींदे अलाह से फरमायो, मोमिन अलाह तबारक व तआला ते तवक्कल करे त ॾिसनि, रब ते भरोसो करे। इहे लफ़्ज़ एॾा वॾा आहिनि, कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे, यार मुंहिंजो हिकिड़ो कमु आहे, हिन अज़ान बि अची वई आहे, नमाज़ ते वञिणो आहे, पर जेकर नमाज़ ते वञा थी कमु मुंहिंजो रहिजी वेंदो, हाणे छा कयां? अलाह से फरमाए अलाह ते तवक्कल करे त ॾिस, रब तबारक व तआला साॻियो ई रब जेकॾहिं तुंहिंजो कमु ईअं ई तुंहिंजो नाकारा करे छॾे त नमाज़ बि नसीब न थिए, कमु बि तुंहिंजो न थिए, त पोइ कॾहिं माण्हू ईअं चवंदो आहे त नमाज़ अज़ान अचे थी न, ऐं ग्राहक बि अचनि था। हाणे जे नमाज़ ते वञा थो ग्राहकी मुंहिंजी विञाइजी थी वञे, इहे ग्राहक मुंहिंजा हेॾे होॾे वेंदा हलिया, पोइ इहा ग्राहकी मुंहिंजी टही वेंदी। हाणे नमाज़ ते वञा या ग्राहकनि खे मोञा, नमाज़ पोइ पढ़ूं था। अलाह से फरमाए थो तूं तवक्कल करे त ॾिस न, के ग्राहक मोकिलण वारी ज़ात बि त मुंहिंजी आहे, करे त ॾिस न तवक्कल। बिल्कुलु अहिड़ी तरह सां दुश्मन जो ख़ौफ़ आहे, नमाज़ पढ़बी, दीनी कमु कबो, फलाणो माण्हू मूंखे धमकाईंदो, फलाणो हीअं कंदो। अलाह से फरमाए थो तूं पंहिंजे नियत में सचो आहे, तूं तवक्कल करे त ॾिस न। मां नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे मथां उथंदड़ हर हथु मरोटे छॾियो, तूं बि उन जे तरीक़े ते सचो आहे जेकॾहिं, त तूं तवक्कल करे त ॾिस न। नाजाइज़ तरह सां जेको हथु तो ते खॼंदो उनखे मरोटी ॾिस, तवक्कल करे त ॾिस। हीअ अल्लाह तबारक व तआला भरवसे ऐं तवक्कल करण जो हिकिड़ो सबक़ बि सेखारियो आहे, ऐं अहसास बि ॾियारियो आहे त अहिड़े पंहिंजे रब, अहिड़े मुहसिन हक़ीक़ीअ खे विसारे करे दुनिया जे माण्हुनि जे कॾहिं लॻंदे, जेके दुनिया जा माण्हू कॾहिं बि तोसां आख़िर ताईं वफ़ा न करे सघंदा। माण्हुनि जी वफ़ा तेसि ताईं हूंदी आहे जेसि ताईं माण्हुनि जे चवण में हलिबो आहे। माण्हुनि जी वफ़ा तेसि ताईं हूंदी आहे जेसि ताईं माण्हुनि जे चवण में हलिबो। पोइ माण्हुनि जूं ॻाल्हियूं सही हुजनि त बि मञजनि, ग़लति हुजनि त बि मञजनि, पोइ चवंदा माण्हू सही आहे। पर जेकॾहिं सही ॻाल्हि खे मञिजे ऐं ग़लति खे रुॻो एतिरो थिए जे ग़लति आहे, त बि दुनिया चवंदी त तूं खटा। अलाह ताला फरमाए थो तूं मुंहिंजे दीन ऐं मुंहिंजे इबादतुनि ते तवक्कल करे, रब जे ज़ात ते तवक्कल करे, दुनिया जे रिज़्क़ रोज़ी मामलात, दुनिया जे ॾेती लेती लेन देन में, माण्हुनि जे रवैयनि में मूं ते तवक्कल करे त ॾिस। पोइ अल्लाह तबारक व तआला जे ज़ात ते तवक्कल ऐं भरोसो करे दीनी तालीम खे, अल्लाह ताला जे इबादत खे, अहकामनि खे जेको अपनाईंदो आहे, अल्लाह ताला हुन जे लाइ रस्ता आसान करे छॾींदो आहे। अल्लाह पाक तव्हां असांखे क़ुर पाक जे इन आयतुनि जे ॿुधण खां पोइ अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए।